मूंखे को फ़र्क़ु कोन थो पए त को बि माण्हू मुंहिंजे लाइ छा सोचे थो ऐं छा करे रहियो आहे। मां अहिड़े माण्हुनि जी ॻाल्हियुनि ऐं सोचनि खां तमामु मथे निकिरी चुको आहियां। चाचा साईं, मां सम्झां थो त इहा अव्हांजी महिनत ऐं सचाई आहे जंहिं अव्हांखे इहो मक़ाम ॾिनो आहे, पर इहो बि न विसारिजे त हीउ मीडिया जो दौरु आहे, छो त हिकिड़े लम्हे में ई समूरी साख ख़राबु थी सघे थी। केर बि उथी करे अगरि सोशल मीडिया ते हिकु स्टेटस रखंदो त उनखे हज़ारे शेयर मिली वेंदा। अहिड़े अमल सां कंहिंजी बि सियासी ऐं समाजी हैसियत ते आङुर खॼी सघिजे थी। मूंखे हिन शइ जी घटिती कोन्हे। घटिती आहे त सिर्फ़ु हिन ॻाल्हि जी त तव्हां जहिड़नि माण्हुनि मुंहिंजी धीअ खे पंहिंजे मफ़ाद ख़ातिर इस्तेमालु कयो आहे। तव्हां मां कंहिंखे बि मां बख़्श न कंदुसि। चाचा, असां छो अव्हांजे ख़िलाफ़ु माहिन खे इस्तेमालु कंदासीं ऐं असांजो कहिड़ो हिन में मफ़ाद हूंदो? तूं SSP जमाल हिकु आहियो। मूंखे ख़बर आहे त SSP जमाल तुंहिंजे पीउ जे दोस्त जो पुटु आहे। मूंखे सम्झ में नथो अचे त तुंहिंजे पीउ जो पेट अञा बि न आहे भरियो। तुंहिंजी सॼी मिल्कियत खाई वियो। हाणे मूंखे बर्बादु करण जे लाइ तोखे मुंहिंजे आॾो अची बीहारियो अथसि। प्लीज़ चाचा, पहिरियों अव्हां हिन वहम मां निकिरो त मुंहिंजो बाबा अव्हांजो दुश्मन आहे ऐं न ई हुन अव्हांजी का मिल्कियत फबाई आहे ऐं अव्हांजी मिल्कियत अॼु बि अव्हांजे नाले ई आहे ऐं बाबा अॼु बि हुनखे वॾे जी हैसियत सां संभाले रहियो आहे। ऐं रही ॻाल्हि अव्हांजे हिन सो कॉल्ड स्टेटस जी, हिनखे असां अॼु बि का अहमियत न ॾींदा आहियूं। असां त अॼु बि रिश्तनि ते भरोसो ऐं एतमाद रखंदा आहियूं। तूं मुंहिंजी धीउ जी ज़िंदगी मां परे थी वञ। सिर्फ़ु इहो चवण जे लाइ मूं तोखे अॼु घुरायो आहे। माफ़ कजो चाचा, इहो सिर्फ़ु रत जो रिश्तो कोन्हे, पर इहो रूह जो रिश्तो आहे ऐं मां हिनखे ईअं टोड़े ऐं छिनी नथो सघां ऐं माहिन मुंहिंजे वजूद जो न छिजंदड़ हिसो आहे। लॻे थो त तोखे पंहिंजी हयातीअ सां प्यारु न आहे। मूंखे बाबा वांगुरु रिश्तनि सां प्यारु आहे। अव्हां पंहिंजी सोच सां हलो ऐं मां पंहिंजे बाबा जी सोच सां हलंदुसि। मूंखे तुंहिंजी एडवाइस न घुरिजे। हिनखे तूं धमकी सम्झ या हुकुम, अॼु ॾींहं खां पोइ मां तोखे माइन सां गॾु न ॾिसां। ऐं हा, पंहिंजी इहा ख़ानदानी ऐं महदूद सोच पाण ताईं रख। हिन में ई तुंहिंजो फ़ाइदो आहे। सॉरी चाचा, अव्हां छा पिया चयो? हिन जो टर्मिनेशन ऑर्डर हींअर ई टाइप कराए ऐं हिन महीने जी पगार सां गॾु ख़ैरात में बि हिकिड़ी पगार एक्स्ट्रा ॾेई छॾिजांसि। जी सर, ऐं हींअर ई टाइप कराए थो वठां। चाचा मां हलां पियो, दरअसल माहिन जी कॉल अची रही आहे, हुनखे किथे मूं ड्रॉप कयो आहे ऐं हुनखे हाणे पिक करिणो आहे। मिस्टर ड्राइवर, थोड़ो संभाले हल जाए, किथे थकजी न वञी। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल यूट्यूब चैनल सिंह TV HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।